वालेकुम दोस्तों, चाला खुश खैर ठीक ठाक है। परदेस में सबको कमकार छॾाए हाणे चांह जे पुठियां सुबुह सुबुह साण रईस चांह पिया ठाहियूं। हींअर कम ख़त्म करे छॾियासीं। हाणे चांह पियो ठाहियूं, चांह पी वरी मानी कंदासीं। वॾो तकलीफ़ आहे परदेस में, वॾो तकलीफ़। परदेस में आहे सुख ना परदेसी हमरा के ना परदेसी के केड़ो सुख आहे। सच्ची ॿुधा, सच्ची को तकलीफ़ आख़िर अच्छा। हे वरी हेॾे छा है रिस कदम ही छा कयो थी वरी केड़ो हे बा चणो थई न, चणो चणो दाल चणो वरी भाॼी जे लाइ इहो तयारी आहे न। हाँ इहो हींअर चांह रखी तो दोस्तनि लाइ, हा न। छो इहो घटि नथो थिए छा भला? हाँ बसि इहो ईअं तूं पती सती बसि कोन विझंदे ईअं खीर के रखी छॾींदे। हाँ माना अच्छा, चांह काढ़ण जो माना कारीगर थी वए न हाणे। परदेस सभु कुझु सेखारे थो छॾे। हाँ ज़ाली मुड़सी सिर जे मथां ॾेई थो छॾे सभु। हा साईं, हाणे तयारी आहे। हेॾे दाल पयल आहे, हेॾे चांह पियो थो करी। ऐं चांह काढ़ण हिकिड़ो वॾो ॻाल्हि आहे कंहिं मर्द जे लाइ, छो जो औरतुनि जो कमु हूंदो आहे। पर परदेस सभु कुझु ॾेखारे छॾींदो आहे। दाल पुसाए छॾिया अथई। हो दोस्त होॾे टमाटा पियो थो मुंहिंजे ख़्याल में कपे, हा न। कपिड़ा बि सफ़ा ईअं माना सभु कमु हिकिड़े जॻह ते। वाह साईं वाह। हा साईं, हे कपिड़ा आहिनि दोस्तो, हे कपिड़ा जा धोड़नि पिया था। हेॾे दोस्त वरी टमाटा कपिया आहिनि भाॼी जे लाइ। हे परदेस में सभु कुझु सिर जे मथां हूंदो आहे। पोइ चवंदा आहिनि त परदेस वारा माण्हू सुखिया आहिनि। अबा हिते सुखिया ई किथे आहे, हिते ज़ाली मुड़सी सभु कुझु पंहिंजे मथां हूंदो आहे। हाणे हे रस खाधे मां त हाणे मिसाल ॻोठ ॾे कख बि बीणो कोन कंदो हो, हिते हाणे चांह पियो थो करे दोस्तनि जे लाइ, भाइरनि जे लाइ जेके हिते परदेसी आहिनि। हेॾे दाल शरीफ़ के खैरनि सां पुसाए छॾे। हे छा पियो घोटे था? फोटो आहे न, इनके सऊदी में हेल पिया चवनि। हेल? सऊदी में हेल पिया चवनि। सऊदी पाण हेल था चवनि। सऊदी पाण हेल थो चए? असां फोटा था चवनि। असां यानी फोटो या फोटा माना हे सभु भाॼियुनि में पइजी थो सघे, हा न। हा हे चांह बटारी बसि हाणे तयारु आहे। इनमें पती बती सब विझी छॾियमि। अच्छा हाणे हेल वाली बड़को अचे विझंदासीं। हाँ फोटो अच्छा। माना परदेस जा माना इहो ॾुखियायूं आहिनि। सभु साण कमु हाणे खलास करे छॾियासीं। हाँ हाणे खाइण जे पोयां आहियूं बसि थोरा पोइ खाईंदासीं। अच्छा वरी कम ई कम। हा साईं, इहो ॻाल्हि आहे। तवक्कल अला जी अलाह, तवक्कल माशाअल्लाह। दोस्तो हाणे हे तव्हां दोस्तनि खे ॾेखारियोसीं हे परदेस जो ज़िंदगी आहे। पोइ चवंदा आहिनि परदेसी सुखिया आहिनि। परदेस तमामु हिकिड़ो सम्झ चवां, इहो हिकिड़ो सिंधी में पहाको आहे, परदेसी क़ैदी मौत बराबरि आहे। भई हिकु जहिड़ा आहिनि, ॿुधे न मरण में न पढ़ण में। असां दोस्तनि लाइ मुंहिंजी वीडियो भरूं पिया था। हे मुंहिंजो हिकिड़ो यूट्यूब आहे, जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि अचे लाइक और सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी अव्हां जो भाइरनि जो। RS खाधे खान पोइ मोकिलाणी कोन्हे। हा वरी गॾु आहियूं।